टियों जुमलो शाह साहब जो याद कजाएं हजरत उस्मान के गाड़ी न दी जाए हजरत उस्मान सा यारी फिटाइंदे तुझी औलाद के रब सीने में कुरान न दींदो देखो उस्मान जो दुश्मन ना वो कुरान उनके सीने में जाए न वठंदो छो त हाफिजुल कुरान जामिउल कुरान का मसले तरतीब फी लोह रहमान सहाबियात हजरत उस्मान कयामत जेडी कुरान गलाइंदो त रब उस्मान जी शहादत जी शादी मात हो जाए हाने रमजान अचे वतो हजरत उस्मान साईं रमजान में हिक रकात में सजो खत्म कर हयादार हो अला अस्तहयी मिन रजुलिन तस्तहयी मिनहुल मलाइका नबी से फरमायो उस्मान उस्मान तू तू उस्मान मां तुझो किए न हया कया तो को आसमान जा फरिश्ता भी हया कंदा तू असा को मौलवी चंदो वठंदा 500,000 दई भी थोरो कंदा हो तो खबर आ हजरत उस्मान जिला नबी साईं जने चंदे जो ऐलान कियो हजरत उस्मान उठ्यो जैसे मुझो चंदो लिखो 100 उठ इनाज जा भरल मोहम्मदी दीन में दिनम 100 उठ इनाज जा भरल नबी से फरमा उस्मान अल्लाह वधाई दे अञा वधाए नबी घुरदो वने उस्मान दींदो वने तवज्जो कर 5-10 मिनट साथ दे मां दुआ घुरा हजरत उस्मान उठ्यो जैसे भला 200 उठ दो असा वडे मानू लिखाइंदा वरी लभदा ही ना आहिन इते लिखाइण वारो हजरत उस्मान ए लिखण वारो मदीने वारो साईं तो साहबा को लिख रहा है वरी फरमायो उस्मान वधाई दे त अल्लाह अञा वधाई दे इते को मौलवी ये चवे त चे मौलवी भला दरी मुजो तारे दी जा ये चंदो मौलवी चरे 200 उठना त मैं अञा दियाई नबी से फरमायो उस्मान वधाई दे त अल्लाह वधाई दे हजरत उस्मान चेबो मोहम्मद जी जुबान मा के दुआ दे मा के बियो छा वरी उठो ते 300 उठ माल जा भरल दिनम दीन इस्लाम जे ला असा 500 दई भी चोंदा मौली अयूब मानी भली कराइंदे वरी उठो हजरत उस्मान जैसे भला 400 उठ तो जा पाड़ फरमा उस्मान वधाई दे त अल्लाह अञा वधाई दे वरी उठो जैसे 500 उठ तो जा उस्मान जज़ाकल्लाह रब अञा वधाई दे अथी त दे जैसे 600 उठ उस्मान वधाई दे त अल्लाह वधाई दे जैसे 700 उठ उस्मान वधाई दे त अञा रब वधाई दे जैसे 900 उठ उस्मान अथी त दे जैसे उठ खत्म थी गया घोड़ा तो दिया 200 घोड़ा वल आदियात ज़बहा फल मूरियात क़दहा फल मुगीरात सुबहा उए घोड़ा जेके सहाबा जंग में काए वजन जिन जी मिट्टी जा कसम अल्लाह कुरान में खया उस्मान अथी त अञा दे जैसे 200 तलवारा भी दिया तो जिहाद में कमी इंदियूं जिहादी सामान हथियार तीर भी दिया तो खंजर भी दिया तो 100 कमान 100 ढाल भी दिया तो जेका जंग में दिफा ला पाए बिया जे सही बियो घरों थी चा हे तो ओधरा पर नकद भी त दिया घर वयो हजरत उस्मान रुमाल लाथो घरवारी के जेको सोन पेवा चांदी पेया खणिया अशरफियों पयुन खणिया ये वेड़े सेड़े या रसूल अल्लाह ही भी चंदे में कबूल कर हेरे तक जाए तुझे चंदे के मौली मोहम्मद अयूब हथ में खणी दुआ करे कारी साहब याद रख जाए हजरत उस्मान जो चंदो नबूवत जे हथन में जे आंगुर जे इशारे सा चोरियन जो चंद बटुकरा नबी से हजरत उस्मान जो चंदो सजे हथ में खणी वरी खबे हथ में ता रखन वरी सजे हथ में वरी हथड़ा खणी चवंदा मुजा अल्लाह मां उस्मान को राजी आ मुजा अल्लाह लिकुल्लि नबिय्यिन रफीकुन अल्लाहुम्मा रफीकी फिल जन्नति उस्मान इब्न अफ़्फ़ान मा अमिल मा ज़र्र बअदल यौम अज एडी नेकी कई थे अज खां पो काबी नेकी न करे त भी जन्नत ला काफी है पर मां मोहम्मद जो अर्ज थी जन्नत में हर नबी जो को न को यार दोस्त होंदो मुझो दोस्त रखे तो मुझो उस्मान रखे हाने एडो जो चंदो दिनई हजरत उस्मान गरीब थियो मिस्किन थियो अल्लाह साईं भी दिनो बनो आ इन खैर खां पो रब तो फरमा मां एडो वधायो मास जो 2 सालन जे अंदर किताब लिखंदा हजरत उस्मान के जे माल में बरकत पई एडो नबी साईं के दिनई जो मदीने में 5000 ज़र खरीद हजरत उस्मान जा गुलाम होंदा जेके मदीने जे बाहरो माल चारींदा 5000 गुलाम माल चारिंद उस्मान जो धन केतरो होंदो माल जो
चौथे नंबर ते सैयद जा लफ्ज़ याद कजाए, मुझे अली जो दुश्मन न थी जाए। अली जो दुश्मन थींदे त वो जन्नत छा पर जन्नत जी खुशबू भी न मिलंदी। अली अलिया आखिरी वाक्यो ॿुधी वंद मां दुआ घुरां। नबी साईं जन वटि हिकिड़ो जनाज़ो खणी आया। अल्लाह साईं जनाज़े नमाज़ पढ़ायो। पाण ऐलान कयूं त हिन मैयत जे मथों कर्ज़ आहे। हा साईं वॾो कर्ज़ आहे। साईं ऐलान कयो केरु आहे जेको हिन जो कर्ज़ लाए। साईं वारिस कोई कोन्हे जेको कर्ज़ लाए। पाण फरमायो त कर्ज़ीअ जी जनाज़े नमाज़ मां न पढ़ाईंदुसि। अल्लाह छल कर्ज़न को बचाए, मर्ज़न को बचाए। पाण फरमायो त शहीद तो भी कर्ज़ माफ़ न आहे। मां नबी जनाज़ो न पढ़ाईंदुसि। साईं जन कावड़ी जी हलिया विया। अञा थोरो जो अॻिते विया त साहबा जी सिफ़न खे चीरे मुंहिंजो मुर्शिद अली निकितो। सुभान अल्लाह डरिया अली अलिया अली से बाहर निकतो। ओ मुंहिंजा हबीब बियो बियो तव्हां जनाज़ो पढ़ायो। मां अली तो कर्ज़ खणास। मां तो बाहर लायास। पाण फरमायो अली तुझो माइट ए मैयत तुझो रिश्तेदार आ। चेसे काई रिश्तेदारी कोने। अली भला तुझो यार आ दोस्त आ। चेसे दोस्ती भी कोने। पो अली तू छो तो हिन जे कर्ज के पंहिंजे कंध में गिचीअ में खणे। हज़रत अली तो जैसे हिन सां हिकिड़ो ॿियो रिश्तो आहे जेको क़ुरान में लिखल आहे। कहिड़ो रिश्तो आहे? चे इन्नमल मोमिनूना इख़वतुन। कलमे वारो आहे मुस्लमान भाउ आहे सहाबी आहे। मुंहिंजी दिल बर्दाश्त न कयो मुंहिंजो महबूब मैयत जे मुस्लमान सहाबी जो जनाज़ो न पढ़े। साईं हलियो वञे। आया मिस्कीन सोरे के पंहिंजे ॼाटे जे घर जी ख़बर हूंदी आहे। छो त न्याणी ॾिनल आहे। ॼाटे जे हाल जी ख़बर आहे। अली तूं त पाण मिस्कीन आहे। तुंहिंजे घर में टे टे ॾींहं बाहि न भरंदी आहे। या रसूल अल्लाह मां मज़दूरी कंदो आहियां पोइ बि हिन जो कर्ज़ लाहींदुसि। मां मिस्कीन पर मां अल्लाह के चवंदो आहियां रज़ीना क़िस्मतल जब्बार। आखिरी ॻाल्हियूं तवज्जो। रज़ीना क़िस्मतल जब्बार लना इल्मुन वलिल जुहाल मालुन। ओ मुंहिंजा अल्लाह मां अली तुझी तक़सीम ते राज़ी आहियां। रब जाइलनि खे माल ॾिनो थी। मां अलीअ खे क़ुरान ॾिनो थी। माल वारे जा दुश्मन घणा क़ुरान वारे जा यार घणा। हे तव्हां जो सब जलसे ते आया हो। आलिम जो कुरान बुधण, हाफिज जो कुरान बुधण, साईं जी ज़ियारत करण। ता सब कुरान जे करे पिया यारी रखो। माल दुनिया जी मिल्कत मरी वेंदे कब्र में कफन भी या नसीब। सोनो अली तो चे न कुरान सा यारी रखंदो। कुरान ता सा कब्र में भी गडो, पुल सिरात ते भी गडो, सिरात मीज़ान में भी गडो। इंशाअल्लाह कुरान तो के जन्नत जे दर ते छॾे ईंदो। तो इंशाअल्लाह बच्चन के कुरान पढ़ाईंदासे। मौला मुफ्ती ज़रवली रहमतुल्लाह अलैह शेखुल हदीस वफ़ात करे विया। वफ़ात को हफ्तो अग में कुरान हथ में खणी पिया बयान कन त मां रात निंड में ख्वाब लधो आ मुझो मौत थी वियो आ। मलाइक ने मुझी जनाज़े नमाज पढ़ाई। मलाइक भी जनाजे में आया, आलिम भी जनाजे में आया। जनाजो पढ़ी मौलविन मांखे कब्र में लाथो। बस सोहणी सूरतूं आयूं, हिक पेरन को बीठी, हिक मथे को बीठी। ऐं मौलाना इन वाक़े ॿुधाइण खां पोइ हफ़्ते खां पोइ हक़ीक़त में वफ़ात करे वियो। साह जी नलकी लॻल आहे, तालिबनि खे पोइ बि क़ुरान जो दर्स थो ॾे। ही उलमा देवबंद जो मक़ाम त ॾिस। फरमाई मूंखे जॾहिं कब्र में रखियऊं अज़ाब जा मलाइका आया। सुहिणी सूरत जेका पेरन को बीठी, उन चयो परे हटी वञो। हिन मौलवीअ जी असां अल्लाह वटि सिफारिश कई आहे, रब हिनखे बख़्शिश कयो आहे। मां उनके चम तू केड़ो अमल आ, केड़ो नौजवान आ जे मुझी कब्र में सिफारिश कई आ। चे मौलाना मांखे सुञाणे नथो? के न। चे 40-50 साल सीअ में थद में सुबह जो नरम गरम कंबल बिस्तरो छॾे जेका फजर जी नमाज पढ़दे हिन मां उहा नमाज आया जे तोखे कब्र में छॾे। वरी अज़ाब जा मलाइका मथन को आया। वरी अञा सोनो नौजवान हिकिड़ो ॿियो मथों आयो। चे परे हटी वञो, हेॾो मां पहरेदार आ, अज़ाब करण न छॾींदुमि। मुंहिंजी बि सिफारिश अल्लाह क़बूल कई आ। जॾहिं अज़ाब जा मलाइका विया, हिन सोणे नौजवान खे जिम तूं केरु आ? मां तोखे सुञाणा नथो। चे 40-50 साल जेको सुबुह खां पोइ तालिबनि खे हिन क़ुरान जो दर्स ॾींदे मां उहो क़ुरान।
इन सां यारी रखो बच्चन के कुरान पढ़ायो 5 वक्त नमाज पढ़ो रोजानो कुरान जी तिलावत कयो खुदा जो कसम मां हयाती ते कोई एतबार नाहे खबर ही ना ते केड़ी खबर ही रात जो आखिरी हुजे असां जी शिकारपुर में दिसो त केड़ा कौमी झेड़ा ता हलन घोट पिया शादिन में कुसजन सिधियूं गोलियूं लगन हालात दिसो ता मुल्क जा मौत त जवानी में भी अची तो सके दिल जी अटैक में अची तो सके काना बदल घोट कुंवार वनवा में वेठी आ जेकबाद में सुमरा बिरादरी जी छोकरी वनवा में वेठी आ महर बिरादरी जो नौजवान रुस्तम को हलियो आ खबर तरी पई शिकारपुर जे विच चौंक ते सिधियूं गोलियूं हणी घोट के मारियो कुंवार वनवा में घोट रात जो कबर तेजे करे हयाती ते एतबार नाहे इन सोने के जीअ में जायूं दियो औलाद के पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो मदरसा मस्जिदूं आबाद कयो शेखुल हिंद काफिले जमीयत उलमा इस्लाम सा नस्लन बाद नस्लन ताल्लुक रखो अल्लाह तांजा बेड़ा पार कंदो अल्लाह मुझे बुधाइण के कबूल फरमाए।